जी दोस्तों, अचो त तव्हांखे एलिज़ा कुक जे बारे में ॿुधायूं, जंहिंजो ख़ूबसूरत नज़्म किंग ब्रूस एंड द स्पाइडर अव्हां 10हें दर्जे जी अंग्रेज़ीअ में पढ़ियो आहे। इन खां पहिरीं अव्हांखे इहो ॿुधायूं त एलिज़ा कुक जो उहो नज़्म किंग ब्रूस एंड द स्पाइडर असांजे हिन चैनल ते माना समेत मौजूदु आहे, जेको अव्हां हेडिंग लिखी सर्च करे सघो था। दोस्तों, एलिज़ा कुक जे बारे में अचो त तव्हांखे हाणे ॿुधायूं। एलिज़ा कुक 24 दिसंबर 1818 ते लंडन में ॼाई ऐं 23 सेप्टेम्बर 1889 ते वफ़ात करे वई। अहिड़ी रीति धरतीअ जे गोले ते 70 सालनि जी ॼमार माणियाई। वालदेन जे 11 ॿारनि मां सभिनी खां नंढड़ी एलिज़ा कुक हुई। माउ जी दादली हुई। घणो करे सेल्फ एजुकेटेड रही। नंढे हूंदे खां ई शेरो शाइरी कंदी हुई। नंढे हूंदे खां ई संदसि लिखियल नज़्म आई एम एफ्लोट ऐं स्टार ऑफ ग्लैंगरी वग़ैरह ॾाढा मशहूरु थिया। संदसि पहिरियों शाइरीअ जो किताबु लेज़ ऑफ अ वाइल्ड हार्प पिणु 17 सालनि जी ॼमार में छपियसि। द ओल्ड आर्म चेयर, मिलाया, न्यू इकोस ऐं ॿिया केतिरा ई मशहूरु नज़्म लिखियाई। अमरीकी अदाकारा कार्लोट खशमैन सां दोस्ती हूंदी हुयसि। कपिड़ा बि हिकु जहिड़ा पाईंदियूं हुयूं। चार्टिस्ट हुई, नज़रियाती तौर ते यानी आम माण्हुनि जी भलाईअ जी वकालत कंदी हुई। उन हवाले सां हुन शाइरी बि कई आहे। अ सॉन्ग फॉर द वर्कर्स में मज़दूरनि जे लाइ हुन लिखियो आहे, जॾहिं त आवर फादर नाले हिकु नज़्म में ॿारनि जे जबरी पोहरियत जे ख़िलाफ़ लिखियो अथसि। एलिज़ा कुक औरतुनि जी सियासी ऐं जिनसी आज़ादीअ जी हामी हूंदी हुई। हू पाण बि मर्दनि वांगुरु रहंदी हुई, यानी वार नंढा ऐं पोशाक वग़ैरह बि मर्दनि वारी पाईंदी हुई, जेका उन दौर में मायूब सम्झी वेंदी हुई उन मुआशरे में। पाण कॾहिं शादी बि कोन कयाई। आइडियोलॉजी ऑफ सेल्फ इम्प्रूवमेंट थ्रू एजुकेशन ते यकीन रखंदी हुई, जंहिंखे हू लेवलिंग अप चवंदी हुई। त दोस्तों, हीअ एलिज़ा कुक जे बारे में मूं तव्हांखे कुझु मालूमात ॿुधाई आहे। यकीनन ही तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। तव्हांजी महिरबानी।